मौली साहब हिकिड़ो वियो ॻोठ में नमाज़ पढ़णु त पेश इमाम जे नमाज़ में पढ़ाई उन क़ुर ग़लति पढ़ियो। मौलवी त मौलवी हो न, सलाम वराए ॻोठ वारनि खे चयां भाउ इहो अवारो पेश इमाम जेको आहे इहो क़ुर ग़लति थो पढ़े। त ॻोठ वारनि जवाबु ॾिनो साईं हूअं ग़लति कोन पढ़ंदो आहे, कॾहिं कॾहिं शराब पी ईंदो आहे न पोइ नशे में हूंदो आहे पोइ ग़लति पढ़ंदो आहे। अबो माना शराब बि पीए थो कि शराब हासेकार पीअंदो कोन्हे, आदती कोन्हे, पर कॾहिं कॾहिं जुआ में पैसा मिली वेंदा त खटे ईंदो आहे न जुआ, पोइ वरी शराब जो चुको पीअंदो आहे। हाणे भेणिया जी पुटाणी माना जुआ बि रहे थो, जुआरी बि आहे कि जी हासेकार जुआ कोन रहंदो आहे, चोरई ते वेंदो आहे राति जो पोइ किथां किथां चोरई खबियो वञेसि त पोइ उन्हनि ॾोकड़नि मां वरी जुआ रहंदो आहे। माना जवाब जुआ पर चोरी बि करे थो, पेशी मां रखियो अथनि क़ुर ग़लति पढ़े थो, शराब बि पीए थो, जुआ बि रहे थो, चोरी बि करे थो। अड़े पोइ हिन मुसीबत खे मस्जिद मां कढो लठियूं हणी पोइ हिनखे पेशमाम करे छो रखियो अथव? चईसि मस्जिद मां था कढूंसि त जेके ॻोठ जूं मस्जिदूं न सभिनी मंझां जुतियूं चोरी करे खणो भॼो वञे। हीउ जे ॿाहिरि निकिरंदो न सूअर वधीक ख़तरनाक साबित थींदो, माना जुती हिकिड़ी कोन छॾींदो, पोइ मस्जिद रुॻो जुतियूं खणंदो। अरे छो असांजी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में नथी अचे? इंशाअल्लाह ताला असांजी जद्दोजहद ज़िंदगी भर जारी रहंदी, नतीजो अल्लाह जे हथ में आहे। असांजी कोशिश आहे त हिन धरतीअ खे हिन गंद खां पाक करे मुहम्मद मुस्तफ़ा ऐं क़ुर शरीफ़ वारो पाक कानून नाफ़िज़ करे अमीरनि खे ग़रीबनि खे घर वेठे इंसाफ़ दरवाज़े ते ॾिनो वञे। इन मज़लूम कौम जी मदद कई वञे। ॿुधो मुसलमानो, हिन वक़्तु असांजे मथां कादियानी गवर्नमेंट मुसलत आहे। तव्हां हलो थर, ऐं थर में जलसा करे आयो आहियां। गवर्नमेंट पाकिस्तान पंहिंजे बैंकनि जा मुंहुं थर में खोले छॾिया आहिनि। अमेरिका पंहिंजे डॉलरनि जो मुंहुं थर में कयो आहे। यहूदी इसराइलनि पंहिंजे डॉलरनि जो मुंहुं थर ॾांहुं कयो आहे। हाणे थर में थरी ग़रीब अबोज क़ौम, रोड पिया थियनि पका, खूह पिया थियनि पका, बोर पिया थियनि, पाणीअ जा बोर पिया लॻनि, अस्पतालूं ठाहियो पिया ॾीन, स्कूल ठाहियो पिया ॾीन, बिजलियूं पिया ॾीन, सोलर पिया ॾीन, घर घर पका, बिजलियूं, सोलर, अस्पतालूं, स्कूल, वरी गश्ती गाॾियूं जिन में डॉक्टर ऐं दवाऊं, ॻोठनि में कयो था वञनि कादियानी, उते घर वेठे इलाज था कनि, ख़ुदा करण मुफ़्त में दवाऊं था ॾीन। कादियानी पूरे थर जो घेरो करे